अवलला हुलीम आलालम जोधणी अवलला हुलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे है सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जे ही ते ही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामो राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो ॾे हुजे थोरे परॾे हुजे लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे किथे बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार पर उन सां गॾोगॾु भलीकार सां गॾु इहो बि चवंदा हुजूं त हाणे जेका मौसम हुजे रोज़ झक लॻे मींहं पवनि बोरंड किरनि छपर किरी पवंदा हुजनि नुक़सानु थींदो हुजे फसलनि जो तव्हां सभिनी खे इहो हथ ॿधी गुज़ारिश कंदो हुजां त पंहिंजे ज़िंदगीअ लाइ पंहिंजा कख पंहिंजो अझो अहिड़ो ठाहींदा हुजो जंहिंमें अव्हां महफ़ूज़ हुजो ॿचड़ा महफ़ूज़ हुजनि इन टाइम ज़िंदगी गुज़रंदी हुजे अवांजी दिलि खे ओलको न हुजे का हाणे साए सुम्हूं झक लॻे त कोई छपर न किरंदो हुजे तो इन जे करे बेनती करूं अव्हांखे के पंहिंजा घर मजबूत कंदा हुजो पंहिंजे ज़हननि खे हाणे सुजाग कंदा हुजो सो मालिक साईं सभिनी ते रहम करे पंहिंजो करम कंदो हुजे पर अव्हांखे बि सोचणो ज़रूरु हुजे इन जे करे त हाणे मौसमुनि जी तब्दीली अची वई हुजे अॻे चवंदा हुआ जिथे वधीक वण हुजनि उते हवा खे रोकीनि ॿिनि शयुनि खे रोकीनि बरसाति पए पर असां वटि त शहर जो शहर ईअं हुजे जो हवा अचे त पोइ बोरंड खणी वञे बोरंडनि सां गॾोगॾु पोइ माण्हुनि खे नुक़सानु केतिरा ई नुक़सान थींदा हुजनि फसल जो नुक़सानु थींदो हुजे घर सड़ी वेंदा हुजनि इहे सभिनी शयुनि जो हाणे इहो मौसम अची वई हुजे जिते अव्हांखे पाण खे ख़्यालु करिणो हुजे ज़िंदगी जा एॾा साल गुज़री विया हुजनि अव्हांजो थकु न लथो हुजे अव्हांजी ज़िंदगी बहितर न थी हुजे मसइलनि जे वर हिकिड़े मसइले खां ॿियो मसइलो ॿिए खां टियों अव्हां इन पासे सोच न करी हुजे की अझो कहिड़ो हुजे अझे खे कीअं ठाहींदा हुजूं पंहिंजो अझो हुजे न हुजे असां किथे वेठा हुजूं हमेशह लाइ वेठा हुजूं या सफ़र में हुजूं अबा पंहिंजे धरतीअ ते पाण माण्हू ॾुखियो हुजे अझो बि न हुजे त उन जहिड़ी काई तकलीफ़ न हुजे हा सो उन जहिड़ी का तकलीफ़ ई न हुजे पर पंहिंजो अझो हुजे न उन जहिड़ो सुख को बि न हुजे सच पुछंदा उन जहिड़ो सुख किथे बि न हुजे माण्हू एॾो ज़िंदगी मां मुतमइन हुजे पोइ भेटाई साईं वांगुरु आणियूं चाढ़ियूं रीत असांजी कुर्ब ॾियूं ऐं कुर्ब कमायूं थोरे में बि माण्हू राज़ी हुजे ऐं पोइ इहो बि चवंदो हुजे भेटाई साईं वांगुरु त वाह भली बुख भरम जी सल न वञे सान छो त पंहिंजा कख पंहिंजो अझो हुजे त उनखां पोइ इहो न थींदो हुजे पर वरी गर्मी हुजे सर्दी हुजे माण्हू महिनत करे पंहिंजे अझे लाइ पंहिंजे बचनि लाइ पंहिंजे ज़िंदगी जे गुज़र सफ़र लाइ हो भेटाई साईं चयो हुजे त माण्हू उहे जेके इल्म लाइ पंहिंजे बचनि जे इल्म लाइ पंहिंजे लाइ हमेशह जाखोड़ कनि सफ़र में हुजनि पोइ भेटाई साईं चयो हुजे त जिनी सुख न आहे को चारण से चइजनि जिनी सुख न आहे को चारण से चइजनि रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीन राह सो भेटाई साईं चए त जेके जिन खे उणितणो हुजे जिन मंज़िल ॾांहुं वञिणो हुजे जिन खे ईंदड़ वक़्त लाइ मुस्तक़बिल लाइ पाण जो फ़िक्र हुजे उहे चारण कॾहिं सुख सां न विहंदा हुजनि उनखे सुख ईंदो ई न हुजे सर्दी हुजे सो बालकनि खे बि स्कूल जी मोकल हुजे सो उहे बालक बि ख़ुशि हुजनि बालक गर्मीअ में शाम जो झक में गैर ज़रूरी ॿाहिरि न निकिरंदा हुजो वालदेन परेशान थींदा हुजनि पोइ लाइट न हुजे इहे तारूं बिजलीअ जूं इन करे बाबला इहो सभु पाण ख़्यालु रखंदा हुजो
उनजा जेके वालिदैन हुजनि उहे उनजो ख़्यालु रखंदा हुजनि छो त इहे गुल हुजनि। हो सो इन्हनि गुलड़नि जो ख़्यालु रखिणो हुजे वॾनि खे पाण खे बि पर बालक अॼुकल्ह होशियार हुजनि टीवी बि ॾिसंदा हुजनि मोबाइल बि ॾिसंदा हुजनि ॻाल्हि ॿुधंदा बि हुजनि असांजी ॻाल्हि बि ॿुधंदा हुजनि सो सभु सो पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखंदा हुजो असां अची विया हुजूं हाणे ॻाए वॼाए बाक़ाइदे जे संछर ऐं आचर हाणे कचहरी फोन कॉल ते बि कचहरी करूं टीवी ते असांजो नंबर हले उन ते नंबर मिलाईंदा हुजो रामू राधा खे कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि पंहिंजी मुहाड़ मौसम जो हाल ॾुख सुख असांखे ॿुधाईंदा हुजो असांजो त ॾुख सुख ख़ुशी संछर आचर अवां ताईं हुजे। ऐं हा ॿी ॻाल्हि चवंदो हुजां त मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन वॼाईंदा हुजो ऐं पोइ उनखे शेयर बि कंदा हुजो कमेंट बि कंदा हुजो उनमें वरी जेको रंग हुजे सुबह मेहरान हुजे लाॾा हुजनि गीत हुजनि जा ख़बरूं हुजनि जा रामू राधा हुजे जेको बि रंग हुजे जेको अवां न ॾिठो हुजे अॼु तव्हांजी अखियुनि खां गुज़री गयो हुजे उहो अवां जेॾी महिल बि सफ़र में हुजो घर में हुजो किथे बि वेठा हुजो बनी बारे में हुजो उहो अवां पंहिंजे मोबाइल में ॾिसी सघंदा हा सो इहो मोबाइल में ज़रूरु ॾिसंदा हुजो सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में हलंदा हुजूं हिकिड़ो अहिड़ो रंग हुजे जेको शाह सचल स्वामी टेड़ू हुजनि उहे टई मेहरान टीवीअ ते हुजनि मेहरान टीवी जी लाइब्रेरी में हुजनि इहो असांजो फ़ख़ुरु हुजे त शाह सचल स्वामी ऐं जेके शाह खे पढ़ंदा हुजनि सचल खे पढ़ंदा हुजनि स्वामी खे बि पढ़ंदा हुजनि उन्हनि वटि दरगुज़र हुजे उन्हनि वटि मोहबत हुजे उन वटि बेतहा सां मोहबत हुजे मालिक खे रिझाइण जी किरत हुजे उन्हनि वटि हर वक़्तु हर घड़ी आजिज़ी हुजे ऐं उन्हनि वटि आजिज़ी हुजे तकबुर न हुजे ॾाढ न हुजे ऐं कंहिंसां विड़विड़ा झेड़ झेड़ो न हुजे मोहबत जो तेग सो उन मोहबत जो हिकिड़ो रंग हुजे अखड़ियुनि मंझि ताक आहे यार अजीबन जी अखड़ियुनि मंझि ताक इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ कचहरियूं कंदा हुजो। ओ हीअ दुनिया सभु दरिया ओ को तारू तंहिं में हिकिड़ी लोभ लहर जी ॿियो आतिश जो आड़ा हो सदके करे सा हिन तार मां तरी विया हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ जुड़े खां मुख्तार अली मेहमा अदा मुख्तार जुड़े वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो रो तबियत ठीकु आहे बसि अवां ख़ुशि त असां ख़ुशि बसि असांजो हाल इहो हुजे अवां जो हाल कोन्हे अवां जी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं आहिनि तमामु पहिरियूं पहिरियूं ॻाल्हियूं आहिनि बसि अवां जूं ॻाल्हियूं ॿेड़ियूं सुठियूं थी पवंदियूं हुजनि ऐं अवां सभु ख़ुशि हुजो त असां ॾाढा ख़ुशि हुजूं पोइ असां असुलु झुमर पाईंदा हुजूं महिरबानियूं महिरबानियूं असांजो शहर ज़िले डिपोकास में आहे जुडो शहर हा बिल्कुलु हुजे जुडो भलो शहर हुजे सरसब्ज़ इलाइक़ो हुजे उतां जा माण्हू ॾाढा भला हुजनि इहो घुमल हुजे ई मुंहिंजो हुते घुमियल हुजे हुते थर जा माण्हू अचनि था अगरि किथे किथे माण्हू अचनि था जुडो घुमी वञनि था हा साईं मालवंद माण्हू शहर ख़रीदारी सभु कुझु माना जुडो भरो शहर हुजे हर सुबह ते माल पीढ़ी वॾी लॻे थी तमामु माल पीढ़ी वॾी लॻे थी पोइ हींअर माना ॿकरनि जी वॾी पीढ़ी लॻंदी हुजे हिन सुम्ह तमामु घणी पीढ़ी आहे किथे किथे वापारी अचनि था पोइ ॿकर महांगा आहिनि सस्ता हुजनि तमामु महांगा हिकिड़ा चंद साईं ॾाढो सस्ताई लॻी पई हुजे माल में उहा न हुजे चाढ़ो न हुजे न तमामु घणी महांगाई आहे वतो हुजे को ॿकर छा ॿकर हाणे वठंदासीं इंशाअल्लाह थोरो अनकरी बाक़ी रहिया आहिनि थोरा ॾींहं चंद ॾींहं पोइ इन करे माना हाली रुगो अघु पुसो हुजे
आज करो पुछूं पिया ॾिसो तव्हांखे दावत आहे असांजे पारां ईद जी अचो रामू राधा कयूं दावत असांजी हाउ साईं ईद पंहिंजनि सां थियणु खपंदी हुजे सो ईद असांजी अव्हां सां हुजणु खपंदी हुजे न असां पंहिंजे असांजे सभिनी मिट माइटनि जे पारां दोस्तनि जे पारां अव्हांखे अस्सलाम वालेकुम हा साईं वालेकुम सलाम हुजे उन्हनि खे बि सलाम हिकिड़ी शिकायत आहे जी अव्हांखे अॻिले वारी असां फरमाइश कई सूर्या सुमरे जेको कलाम ॿुधायो तव्हां ॿुधायो कोन असांखे अॼु बाक़ाइदे ॿुधाईंदो हुजे हे गंढ ॿधी तुंहिंजी रखे छॾी हुजे सूर्या सूमर जे कलाम जी वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि ओ राधुल राणी सदाईं हुजी अण पूरी कॾहिं थींदी हुजे पंहिंजी पूरी छा चवंदो हुजी मोचो राधुल हुजी राणी सदाईं हुजी अण पूरी कॾहिं पवंदी हुजे हाणे असांजी पूरी हैं छा बीहंदो त हुजे हिकिड़ो को कम लॻो पियो हुजे मूंखे हिते हाणे बीहंदो हुजे कहिड़ो मासि अॻिते वेंदो हुजां बीठो ई हुजां जॾहिं छा कंदी हुजे छा कਰਾਂ छा करीं हा उतां पाणी जा 2 गिलास भरे ईंदी हुजां हल लॻी तो हिकिड़े वेले में बम भरे ईंदी हुजां हा पाणी जा 2 गिलास पिण खपंदा हुजनि पोइ माण्हू पाट में मुंहुं विझंदो हुजे पाट में छो तुंहिंजा हथ भॻल हुजनि मुंहुं बि धोपिजी पवंदो हुजे उञ बि लहंदी हुजे पोइ वाकर ते वञी पीअंदो हुजां ईअं कंदो हुजां वाटर ते पींदो हुजां सदोरी लॻी 24 कलाक हिकिड़ो गर्मी लॻी पई हुजे ॿियो तो मगज खणी मुंहिंजो खाधो हुजे पाणीअ ते बि एतिरो कंदी हुजां कहिड़ी त सदोरी मथे में लॻी हुजां पाणीअ जो गिलास घुरंदो हुजां उन ते बि टीहड़ बुखार वठंदो हुजां न हुजनि की जेको माण्हू खां पाण कम थिए ॿिए ते न छॾींदो हुजे सिस्टम हलाईंदो मां हुजां हिते वरी पंहिंजो कमु सिस्टम हलाईंदो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा भाई दली मंकी फ्राम कराची नाज़माबाद अदा नालो छा हुजे भाउ जो वहीद अली छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला हुजो कराचीअ जी मौसम कीअं हुजे बस कराची में गर्मी है बस दुआ करो बारिश थे थोड़ी गर्मी हुजे हेॾां त थधि हुजे चवंदा मौसम सही हुजे हाणे त हवाऊं खुलूं हुजनि हाँ हवा रात में अलबत्ती में गर्मी होती है वाह सही त चवंदो हुजे राति जो हवा हुजे ॾींहं जो त उहो ॾाढो लॻो पियो हुजे हा पोइ हेॾां कराचीअ में इहा लेट बि वेंदी हुजे छा जो गर्मी थींदी हुजे न तव्हांजे इलाइक़े में लाइट कोन वेंदी आहे एतिरी हा यार हेॾां बाक़ी हेॾे त लाइट वञे हली थोरी झक लॻे पोइ लाइट खे पियो ॻोल्हींदो हुजे जो तो न हाणे हिते बि फ़र्क़ु थियो हुजे अदा ॿियो ख़ैर हुजे जी ॿियो ख़ैर हुजे प्रोग्राम ॾिसूं था तव्हांजो कीअं लॻंदो हुजे अॼु शामिल थिया प्रोग्राम ॾाढो सुठो लॻंदो आहे वाह 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 अवां पाण सुठा हुजो ॻाल्हि ॿुधंदा हुजो महिराण टीवी खे ॾिसंदा हुजो प्रोग्राम ॾिसंदा हुजो अवां वरी फोन कॉल कंदा हुजो सम्झो असांखे वॾी ख़ुशी थी हुजे जी बिल्कुलु बसि असांखे हिकिड़ो गानो ॿुधाइजो हिकिड़ो गानो कहिड़ो गानो हाज़िर हाज़िर बसि मुमताज़ मोले जो गानो ॿुधायो तेरे शहर प्यारा वल कोन वल हा ज़रूर ज़रूर को कलाम अहिड़ो ॻोल्हींदा हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि वॾी अवांजूं महिरबानी हुजे ओ राधुल राणी हुजी सदाईं अण पूरी वञी पाणी पीअंदी हुजे छा कंदो हुजां पाणी न हुजे मट दुला खाली लॻा पिया हुजनि हाणे हेलड़ी मुंहिंजी सुरकंदी हुजे हा तुंहिंजी निड़ी सुरकंदी त पोइ दिलो मट खणी वञी भरे ईंदी कड़ो तूं थर में वेठी हुजी जो हिन खूह खां हुन खूह ते हाणे इहो मर्द माण्हू जो कमु हुजे हाणे तोखे शर्म न ईंदो हुजे तुंहिंजी जनानी वेंदी हुजे पाणी भरंदी हुजे हे माण्हू वणनि जे हेठां टिणनि जे हेठां राज वेठा हुजनि मर्द माण्हू वेठा हुजनि हाणे जनानी वेंदी हुजनि ॻाल्हि त अहिड़ी कंदी हुजी ॻाढ़ा मिर्चनि जी लप हुजे वात में विझंदो हुजे माण्हू तोखे न विझंदी हुजां चूड़ूं खपाइण वेंदी हुजे पाड़े में शहर मां वठी ईंदी हुजे बाक़ी हाणे दिले भरण में तपो थींदो हुजे हा बाक़ी हाणे घर जे कम ते हिनखे टीहड़ तप हिते वरी अचे त हाणे तुंहिंजी जनानी भरण वञे मुंहिंजी जनानी हे सिस्टम वञी दिलो भरींदी हुजे लोक गीत ॻाईंदी हुजे पाणीअ भरण मां वेंदी हुजां हिन खूह तां हुन खूह ते खारो हुजे वरी मिठे ते वेंदी हुजां मुंहिंजे रमण खे रिझाईंदा हुजो हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां दा गुलाम हुसैन चाचा डंडो मोहम्मद खान का। अदा चाचड़ छाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि चाचा डंडा चाची यार। हाओ साईं हा यार हा ॿुधण में थोरो महसूस ॿियो ख़ैरु हुजे थोड़ा थी आयो ना अबा मुदा झूना थी आयो न त ॿुधण घटि थो थिए। न यार तुंहिंजो आवाज़ थोरो ईअं आयो हुजे हाणे कहिड़ो गर्मी आहे बा वासर ढड़ा करे हा गर्मी ॿियो आयो सभु ख़ैरु हुजे अदा ख़ुशि हुजो चाकू जो अल्लाह जो शुक्र आहे मालिक जो करम आहे। कीअं हाणे वक़्तु गर्मी कीअं लॻी पई हुजे गर्मी 48-49 जीअण आराम करे छॾी गर्मी। एॾां त हवाऊं भलियूं हाणे हलंदियूं हुजनि जिते पोइ किथे बि इहो हाल खुली हुजे हुजनि हवाऊं न हाणे बहितर आहे अलहमदुल्ला। हा हा न ईअं पोइ अॼु यादि कयो हुजे गर्मीअ जे करे यादि कयो हुजे ई छा न न प्रोग्राम तव्हांजो भलो आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे छंछरु आचर ते ॾिसंदा आहियूं। वाह 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 हा वाह अंब महिरबानी हुजनि तव्हांजूं मोहबतूं हुजनि इहे अबा एॾा अंब लथा हुजनि हा अंब अलहमदुल्ला लथा आहिनि ॾाढा सिंधड़ी अंब सिंधड़ी अंब आहिनि पर अञा सिंधड़ी 8-10 ॾींहंनि खां पोइ पकंदा। अञा न पका हुजनि अञा सही माना में मिठा कोन आई आहे हुननि में। ॾाढी अञा खटा लॻा पिया हुजनि यार अञा खटा ॾाढी सिक लॻी हुजे मूंखे न सिंधड़ी अंबनि जी ॾाढी सिक खिसे लॻी में हुजे भेटको कोन हिन खे सिक लॻी हुजे वॾी महिरबानी हुजे अदा वॾी महिरबानी हुजे सभिनी लख खे सलाम थोरा ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं खिसे में भेटको कोन अंब जी वीचारो ॻाल्हि करे अंधी हुजी जाए 10 रुपया ॾह में अंब हे अंधी हुजी जा हे घणा हे ॾिसंदी हुजे हे 20 रुपया हे 30 रुपया तूं माण्हू जे अॻियां ॻाल्हि कंदी हुजे त टको कोन टीहनि में अंब न ॾींदा हुजनि ॾंभ ॾींदा हुजनि नंभ ॾींदा हुजनि हा। बसि ॿियो छा सुबुह सॼी सां ज़िंदगी असांजा हे अब्बा ॾाॾा हे अंब पोइ छा गिदरा काए काए 7 पीढ़ियूं असांजूं वयूं हुजनि हा पोइ हा अॼु जो खणी असां बिरादरी वारनि खां अंब वठूं हिकिड़ी ॾोडी न ॾिन बसि उहे हाणे उहे सभु विया अंब उहे सभु खाई आया हुजनि ही खोखड़ीअ जहिड़ो मुंहुं छॾे हिते हलिया विया हुजनि मूं वटि असांजो बसि खोखड़ी जहिड़ो मोह जो बाक़ी पाण खे त ॾिसी हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदी केरु कड़े शहर खां थी अदा मां शाहजहां थी ॻाल्हायां कासमाबाद खां। अदी शाहजहां छाल हुजे ख़ुशि हुजी चङी भली हुजी गर्मीअ खां बची हुजी अदा गर्मी त काफ़ी आहे बाक़ी शुक्र आहे मां ठीकु आहियां राधा ख़ुशि आहे। हा बिल्कुलु ख़ुशि लॻा पिया हुजो अदी तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो घर वारा सभु ठीकु हुजनि सभु ठीकु आहे तव्हां ॿुधायो अलाए शुक्र आहे सभु ठीकु आहे घर में सभु ठीकु आहे ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे घर में सभु ठीकु हुजे दिला ख़ाली लॻा पिया हुजनि भरण केरु वेंदो हुजे पोइ राधा छो कोन थी वञे इहा चवंदी हुजे तप हुजे मूंखे अदी तव्हां फ्रिज हुजे फ्रिज कम हा हा अॼु अलाए शुक्र आहे मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो हा पोइ हॿटे गुघियो त असां गॾु थी हुजे अदी फ्रिज हो मां पुछई त या थधे पाणी वारी मशीन पुछंदी हुजे मथे मशीन न सॼे पाणी वारी हा हा इहा फ्रिज 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 आहे बर्फ़ूं ठाहींदा आहियूं मशीन वाह लॻो हुजे जेका है अस्पताल में ऑफिसनि में लॻी पई हुजे फ्रिज अलॻि हुजे हीअ बर्फ़ ठाहींदी हुजे इहा बि हा, इहा मशीन फ्रिज। हुजे अंधी इहा बि मशीन हुजे हा बा अदा जी। हा अदा ॿियो सभु त ख़ैरु थो पियो हा सभु ख़ैर घर वारा सभु बहितरीन शो आहे घर वारा सभु ठीकु हुजनि सभु ठीकु आहे अम्मा तव्हांजी शो पई ॾिसे अम्मा तव्हांखे सलाम थी करे राधा खे तव्हांखे वालेकुम सलाम अम्मा खे बि खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो हा हा अलाए शुक्र आहे आई देख बि ईद जी तयारियूं आहे ईद जूं तयारियूं सफ़ा ज़ोर ऐं सोर ते हुजनि हा हा सभु हा तव्हां ईद जी शो कंदा हा हा ॿियो असां ईद ॿियो जो काई छो बि कंदा हुजो ईद जा 3 ॾींहं असां गॾु हुजूं असां ईद जो पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं 3 ॾींहं सो कंदा हुजूं अच्छा ठीकु आहे बाक़ी वॻो मूंखे न वठी ॾिनो हुजे हा अदी जी छा थी चए ईद जो वॻो रामण मूंखे वठी कोन ॾिनो हुजे कोन वठींदो रामण ना वॾो कंजूस हुजे कोन वठी ॾींदो हुजे अदी हिन रामण वठी ॾे न अदी जो हक़ आहे न हा ॾिस न चूड़ियूं बि न वठी ॾे वॻो बि न वठी ॾे जुती बि न वठी ॾे अहिड़ो बुखो हुजे अदी खे वठी ॾे हिन ईद न ते त थकावट थी वेंदी गुज़रियल ईद वारा धोई चंदो हुजांसि पाईंदी हुजी उहे कहिड़ा ख़राब हाणे थी इहा विया ॻाल्हि हुजे न न अदा हर ईद ते नओं हुजे सूट हा ॾिस हा हा वॾी हाणे हे वॾी जेका हुजे सो हाणे घर में महल में रहंदी हुजे हाणे इहा वॾेरी हुजे रोज़ वॻो महल मथे में तूं
अदा माल जी ॻाल्हि नहीं असां पण झूपड़ी में रहंदा आहियूं पर रही ॻाल्हि नओं त कपिड़ो त हुजे नई ख़ुशी हूंदी आहे पंहिंजी हां ख़ुशी हुजे न खकड़ी ख़बर हुजे तंबूरे मुंह हांडरे के ख़ुशी दोई माण्हू वरी पाए वरी नओं थी वेंदो जे नओं हुजे अञा ईद ते मस नओं त बिल्कुलु थींदो पर नओं कपिड़ो बि वधीक वठी ॾे चूड़ी बि वठी ॾे हां सिफारिश कंदा हुजो हिनखे हा अभी मां त कंदी आहियां राधा सुठी आहे अदा इलाही ही त वरी चवंदो हुजे राधुल सुठी न हुजे न न न न राधल आहे त शो हुकुम लाइ बस हींअर पाणी जो दिलो न भरे या मुकमल हुजे वॾो वधी पाणी खुटो पियो हुजे छूअ में अदा कंदी आहे घर जो कमु कंदी आहे सर ब्रह्मनी जो ही न हुजे रगो कूड़ ॻाल्हाईंदो हुजे अदा फौजिया जो गानो ॿुधाईंदी आहे अम्मा जी हा अॼु गानो ॿुधाए फौजिया जहिड़ो मिकस में ॿुधाईंदो हुजांव गानो ज़रूर हा हा ठीकु आहे अम्मा खे सलाम ॾींदा हुजो ऐं अम्मा जो ख़्याल बि रखंदा हुजो वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे अदी हा सो हाणे वरी कलाम हिकिड़ो हलाईंदा हुजूं राधुल जो इहो जेको हुजे सो रिंगट त ख़तम थींदो न हुजे ॿार वांगुरु ॻाल्हि हुजे हक़ी सची हस ते पट ते ॻाल्हि पई हुजे हा पट ते ॻाल्हि पई हुजे अच्छी बस घर जे कम खां बरो हुजे बाक़ी वगे कलाम हलाईंदा हुजे अब सूर्या सोमरो जो कलाम हुजे दर्द ॾिनई सूर ॾिनई ॾींदे अञा ॿियो छा सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो पेरे पवंदी सान हो चवंदी सान इहो जनानी जो कलाम हुजे हां जनानी जो कलाम हुजे जनानी जो हाणे जनानी मर्द में चुप बस करे बीहंदी जो कोन हुजे जनानी जो हुजे बस करे बीहंदी हुजे पेरे पवंदी सान हो चवंदी सान रही वञ रात भंभोर में हला रही वञ रात भंभोर में पेरे पवंदी सान चवंदी सान हला रही वञ रात भंभोर में ए हिक राधा जे तरफा अवां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हेलो 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 साईं साईं वालेकुम सलाम केर अदा कड़े साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केर कड़े शहर खां ऐं गंबट खां मोहम्मद हाशिम शेख साईं आओ साईं गंबट वारा शेख साहब छाल हुजे खुश हुजो चङा भला हुजो खैर खैर तव्हांजूं दुआऊं ने अल्लाह पाक जा एहसान आहिनि तव्हांजूं दुआऊं ने वक़्त कीअं गुज़रे प्रोग्राम कीअं लॻे मेहरान टीवी जा रंग कीअं लॻंदा हुजनि अल्लाह पाक जा एहसान वक़्तु सुठो पियो गुज़रे तव्हांजी दुआउनि सां अॼु जे राधा जे हिन सां तव्हांजे भाउ जे हुन में तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम पेश था कयो माण्हुनि जूं दिलियूं ख़ुशि था कयो हिन दौर में तव्हांखे मुबारक हुजे वॾी महिरबानी हुजे लख ऐं थोरा तव्हांजो बि महिरबानी हुजनि अवां जा बि असांजे मथां करोड़े कर्म कुर्ब हुजनि जो अवां असांखे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो अॼु तव्हांजो माशाल्लाह ॾाढो प्रोग्राम ॾाढो भलो आहे ॾाढो मज़ो ईंदो आहे प्रोग्राम में तव्हांजो बि रामू जो बि तव्हां पाण भला हुजो इन जे करे रामू इरादा खे भला लॻंदा हुजनि हा तव्हांजी मज़ा आहे माशाल्लाह बसि एतिरो कंदी आहे जो बसि दिलियूं ख़ुशि थी वेंदियूं ॾाढियूं वाह 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 दुआ कंदा हुजो त मालिक साईं इहो असांखे अञा वधीक जो अव्हांखे वधीक खिलाईंदा हुजो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो अल्लाह साईं तव्हांखे आबाद कंदो असांखे बि दुआ कजो आबाद बिल्कुलु आमीन अव्हांखे बि मालिक साईं हमेशा ख़ुशि रखे उहा त असांजी हिकिड़ी अर्ज़ु आहे फरमाइश आहे नंढड़ी हिकिड़ी उहा पूरी कयो ॿुधाईंदा हुजो मारिया बलोच जो को असांखे नगमो ॿुधायो मारिया बलोच जो किथां इहो वरी नगमो ने जो मां हथु कंदो हुजां पर इहो हवा ऐं झोले खां बचाव हुजो जे गर्मी ॾाढी आहे त गर्मी बाक़ाइदे आहे घणो आहे
इहो झक मींहुं वसो हुजे कल न न न मींहुं कोन वसियो कुझु बि कोन्हे रुगो हवा मिटी हा इहे मिटी त भारी हाणे मिटी वसी वसी न मींहुं बि वसंदो हुजे अदा अलाह अलाह तव्हांजूं दुआऊं क़बूल थींदियूं वॾी महिरबानी लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं कल त झक अहिड़ो कमु कयो अहिड़ी हवा मिटी लॻी जहिड़ो भोलड़ो थी वियो हुजां मां अखूं जेका हुजनि चुभ चुभ अखियुनि में लॻी पई हुजे अखूं खुलनि ई कोन सफ़ा भोलड़ी लॻंदी हुजी जड़ी हा छो लॻंदी हुजे मां पाण ईअं थी जो मिटीअ में अहिड़ो सफ़ा पाणी न हुजे को बूथ का धोईंदो हुजे अहिड़ो थी वियो हुजे नंढे हूंदे जीअं इहो चवंदी हुजे जीजान चवंदी हुजे अबा हवा में सफ़ा जहिड़ा भोलड़ा थी विया जो मूंखे अॼु बि मां हे नंढड़ा ॾिकड़ियूं ॾिसां मिटी में खेॾनि मूंखे हाणे मां नंढड़ो हुजां मां नंढड़ो मूंखे वणनि सची ॿुधायां मां तोखे मूंखे वणनि पोइ कल ॾिसी मां बि वणंदो हुजां वणंदो हुजां हा हा अहिड़ो लॻो पियो हुजां हलो हा साईं आपदा पढ़ी लाके साईं आपदा पढ़ीअ जो कलाम को ॿुधायो साईं पंहिंजो तारफ़ कराईंदा हुजो शनाख़ती कारड ॾेखारींदा हुजो पोइ फरमाइश थींदी हा बशीर अहमद भयो साईं शिकारपुर हाओ साईं भया साहब ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार भली करे आया जी करे आया हुजो जी जी बिस्मिल्लाह राधा राम ख़ुशि आहियो तव्हां बि ख़ुशि वचला बि ख़ुशि संगत ख़ुशि आहे सॼी संगत ख़ुशि लॻी पई हुजे अवांडे सभु ख़ैर हुजे अवांजा बचड़ा घरवारा सभु ठीकु हुजनि सिग्नल हिन विया हुजनि वॾी महिरबानी हुजे मोहबतूं अवां जूं साल जितो हुजो ख़ुशि हुजो जुड़िया हुजो हमेशा सो ॾाढी ख़ुशी थी हुजे मूंखे तव्हां फोन कंदा हुजो प्रोग्राम में हुजनि सजादा बि फोन कंदा हुजनि शिकारपुर सखर खैरपुर बलोचिस्तान कराची ठट्टो दड़ो बठोरो मकली हर जगह ता तव्हां असांखे फोन कंदा हुजो असांजो रूह ख़ुशि थींदो हुजे उठ त आरियां जा मजा उठ त आरियां जा मजा हलो हेलो अदा केरु कड़े शहर खां भा हेलो अबा केरु कड़े शहर खां अदा अदा कादिर कास्केली मलीर कराची खां ॻाल्हायूं था अदा कादिर अवांजो प्रोग्राम टीवी में ॾिसूं पिया अदा सुहिणो प्यारो फौजियां जो कलाम ॿुधायो अदा कादिर सुरिया सुमरो जो कलाम हाणे हलायो हुजे अहिड़ो सुहिणो ज़बरदस्त हा ऐं हाणे ॿियो को मिड़े प्यारो कलाम ॿुधाए छॾियो अवांजो प्रोग्राम ॿुधूं पिया वाह 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 प्रोग्राम कीअं लॻे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी के सलाम कुर्ब ॾींदा लॻे मूंखे हिकु भाउ मानी खाईंदो हुजे मानी पर अची मिड़े ॿुधाए जोरादल कल माना हवा अहिड़ो कमु कयो हुजे सफ़ा गुॾड़ो लॻो पियो हुजे भोलड़े जहिड़ो हा हा गुॾड़ो लॻो हा सच में तोखे केरु चवंदो हुजे कि लट में ॿाहिरि निकिरंदो हुजे बसि वियो हुजां छा थोरो मोचो शाम जो थोरो टंगू साहे हीअं मोटी ईंदो हुजां अंबनि जो अघु पुसींदो हुजां को छेला लेला अघु पुछंदो हुजे जीअं ईद ते रखो इहो रंग ॾिठो हुजे उहो रंग न वणियो हुजे वॻो ई न वरितो हुजे हिन ईद ते बि इहो रंग तोखे न वणे असांजी पसंदि को जड़ी तणी हुजे छा चरी हाणे बि तोखे रंग न वणे हलो वालेकुम सलाम हुजे अदा काथे पासे में बीठो हुजी जा चाल हुजे दुआ दुआ सां केरु साईं कहिड़े शहर खां आओ साईं मंज़ूर ख़ासकली साहब ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो हा उहा बि ठीकु हुजे तव्हां कीअं हुजो अदा ठीकु हुजो सांगड़ जी मौसम कीअं हुजे हा ख़ैर लॻो पियो हुजे सांगड़ जी मौसम कीअं हुजे सफ़ा सफ़ा सभिनि जी इहा लॻी पई हुजे वेल लॻो पियो हुजे अहिड़े गर्मी मालिक खे पार तपंदी हुजे ॿियो हाणे साथ थींदो हुजे काका जी खिलण अहिड़ो हुजे इहो त तुंहिंजो रिकॉर्ड कयां मां खिलण तुंहिंजो खिलण तुंहिंजो सफ़ा ला मुंडी ते टिक हुजे ये रेडियो में रिकॉर्ड कंदा हुजो यार इहो खिलण भला इहो कॾहिं खां हिन ते केतिरो कमु कयो जे खिलण ते
कोशिशि सुठी कयूं। हाँ माना खिलण तुंहिंजो यार वरी वरी खिलंदो हुजी घर में बि माशाल्लाह महिरबानी भाई महिरबानी महिरबानियूं कुर्ब हुजनि ॿ टे दादा लगी हाले केतिरे वक़्ते बार था कयां जो हा न बस महिरबानी चई छॾे मूं चयो वाह वाह कयो जेको मथां ॿ टे नोट घुरे छॾींदो हुजी हां बिल्कुलु सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम अदा मोहबत हुजनि अवाजूं तव्हां खिलंदा हुजो ख़ुशि थींदा हुजो ईअं सम्झंदा हुजो कोई रामो इरादा कमायो हुजे उठ त आर्य जा मजा सुण जा मजा तो आर्य ख़्याल जा है कोई मजा तकलीफ़ हुजे। आर्य जा मजा वांगू वठंदी सान चवंदी सान हाणे पीतो हुजे ओ रही वञ रात भंभोर में पेरे पवंदी सान हाणे चवंदी हुजी हाणे चवंदी हुजी लुड़कंदी हुजी छा लुड़कंदी हुजां छा लुड़कंदी हुजां न मोह न सुर न मोह न घाटो बस जीअं बस अचे लहंदियूं हुजनि कबरियूं लुड़कंदी हुजे जॻहियूं हो लुड़ हुजे का ॻाल्हि मोहण करूं हो लुड़ हुजे हिन जो त ॻाल्हि हाणे गुल किरनि हाणे लुड़ बंदि कंदी हुजी त ख़बरूं ॿुधंदा हुजूं ख़बरूं हा दुनिया जो हाल अहवाल सो भाई असांजो लुड़ हे राति जो बंदि कंदा हुजूं हाणे ख़बरूं हाणे वक़्त थियो हुजे ख़बरूं ॾिसण जो सो ख़बरूं ॾिसण लाज़मी हुजनि हुन में अव्हांखे हाल अहिवाल गर्मी मींहुं झक हर शइ जी ख़बर पवे उन खां पोइ असां वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना ओ नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना जिवें तीवें पालना एब नयो खोलना नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना इंदे चवनी आ विंदे चवनी वे इंदे चवनी आ विंदे चवनी वे छॾे सारो ॾेव अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामो राधा में ऐं फोन कॉल ते बि को महिमान अची वियो हुजे सो फोन वठंदा हुजूं हलो वालेकुम सलाम साईं केरु कड़े सर साईं केरु कड़े सर खां वाह वाह साईं वाह जे सर खां ॻाल्हाईंदा हुजो ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो ख़ैर मोहबतूं अवां जूं अवां जे सिक में उणतुण में बीठा हुजूं उभ पेरे कीअं वक़्तु गुज़रे कीअं प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो अॼु फोन कॉल कई हुजे वाह वाह सो वराए मोहबत में चयो हुजे त अॼु मोहबत में शामिल थी ॾिसंदा हुजूं वाह 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 पोइ कंडियारी जी मौसम कीअं हुजे कंडियारी वारो इहो मेलो वरी कॾहिं लॻंदो हुजे हा वाह हा साईं इहो इन में इहो वॾो मच अञा ॿरंदो हुजे हा इहो मच हा साईं मच ॿरंदो हुजे बिल्कुलु सही चवंदा हुजो मोहबतूं अवां जूं प्रोग्राम में शामिल थिया हुजो सिक मां उब मां सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कंडियारी वारनि खे मोहबतूं वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना रूह चए त ॻाईंदो हुजे पंहिंजनि लाइ पंहिंजनि खे सारींदो हुजे सॾींदो हुजे हलो माण्हू खे करणु खपंदो हुजे अदा केरु कड़े शहर खां भा अदा मामू चंडिया साहब तव्हांजे पंहिंजे शहर दादू खां अदा दादूअ खां पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी बाबा ढऊं धारा पऊं ॿार नंढा भंड वॾा भंड पेचू हा मां
वाह साईं वाह ढऊं ढारा पाऊं ॿारहं फ़क़ीर हुजनि पंहिंजा सारा पंहिंजा ॿार भला पंहिंजे शहर जे दादू जे फनकारनि खे असांखे ॿुधायो कोन था छो भला रामू साहिब हे दादूअ जा फनकार ई फनकार हुजनि 24 कड़ी पिया हलंदा हुजनि न असांखे तूं ॿुधाई वञी असांखे पंहिंजो मंज़ूर सखीराणी ॿुधाई न असांखे को पंहिंजो बालक सिंधी ॿुधाई छो भला कावड़ा छा न साईं मंज़ूर सखीराणी बाक़ाइदे हलंदो हुजे असां ॿुधंदा बि हुजूं चङो असांखे हींअर बालक सिंधी जो कलाम ॿुधा भला बसि हाणे पहिरियां जेको नालो खईं मंज़ूर सखीराणी ॿुधाईंदो बाक़ी बालक खे चवंदो हुजां त मूंखे केसट भरे ॾेई वेंदो हुजे त वरी पोइ उनजी हलाईंदो हुजां छो भला लॻे थो हुन सां मां सम्झां पियो त हुन सां कावड़ आहे कावड़ असांजी थींदी न हुजे पंजन सां न कंदो हुजे इहा साण कावड़ हुजे ई नको वरी असां इहा ॻाल्हि ॿुधंदा ई हुजूं त कावड़ वारे कावड़ मां खुजी न हुजे तॾहिं त चयो न तव्हां केसट भरे ॾेई तव्हां असांजा पंहिंजा हुजो ऐं पंहिंजनि सां राम मुरादा कावड़ कंदा हुजनि ईअं त थी न सघंदो हुजे बाबा तव्हां तॾहिं त चयो त केसट ॾेई वञो भरे अबा बालक जी ॻाल्हि कई बालक जी त बालक प्रोग्राम में कंहिं में ईंदो हुजे हिते रिकॉर्डिंग कंदो हुजे त पोइ वरी हुनजो कलाम हलाईंदा हुजूं साईं गर्मी लॻी पई हुजे हा गर्मी लॻी तव्हांजी मर्ज़ी मिठा तव्हांजी मर्ज़ी मोहबतूं ढऊं ढारा पाऊं ॿारहं तव्हांजी फरमाइश असां ज़रूर पूरी कंदा हुजूं ॾुख न कंदा हुजो इहो ॾुख कोन कयो हुजे तूं बि हे मना जो का छो चंदो जी हलाईंदो हुजे जेका फरमाइश कनि उहा माण्हू हलाईंदो हुजे हाणे बालक जो कलाम न हुजे पोइ किथां हलाईंदो हुजां हा पोइ इहो वरी ॻोल्हे हथ करूं कूड़ पाण खां पुॼे कोन ॻाल्हि कजे अछी अछी ऐं चिटी साम्हूं हा इहा ॻाल्हि हुजे सो इन जे करे इहा मना हुजे ई कोन सखीअ खां सूम भलो ॻाल्हि करे हुजे ई कोन सो हाणे उहो सखी हलायूं न जी माजरत हुजे बाक़ी पहिरे हिकिड़ो चीज मंज़ूर सखीराणी हा उहो अवांजी फरमाइश असां अॼु पूरी करूं पहिरियां जे मंज़ूर वारे पोइ वरी जी कावड़ हुजेव छा हिन सां हाणे रागियुनि सां असांजी कढ़ी कावड़ रागियुनि सां कढ़ी हुजे रागी सभु असांजा पंहिंजा हुजनि असांजे सिंध जी सूंह हुजनि इहे सभु रंग सभु ॿोल असांजा पंहिंजा हुजनि इन्हनि सां असांजी कढ़ी कावड़ हुजे ओ बदल सघी हुजूं ओ बदल आहियां बोल बोल पंहिंजे महबूब सां पंहिंजे महबूब सां पंहिंजे महबूब सां हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां अबा अबा कहिड़े शहर खां हुजी डहरकी खां खणी कोन पतो हुजी अदा अब नालो पंहिंजो त ॿुधाईंदो हुजी न वसीम अली मीराणी ॿियो सभु ख़ैर हुजे घर वारा सभु ठीकु हुजनि अब ॿियो त ख़ैर हुजे अल्लाह गनी अबा कहिड़ो कलाम करंट लॻो पियो हुजे अदा ॿियो सफ़ा जो करंट लॻो पियो हुजे अहिड़ी गर्मीअ में वॾी महिरबानी मां चयो त हमरा अहिड़ो छिरक कढाइजे वञी थिया हुजनि ख़ैर सो तूं हिनखे अंबनि सां अॼु मानी खाराईंदी हुजे मूंखे यकदमि हा यकदमि वरी जा यकदमि तो खबस हाणे हो लंघण खणी गयो हुजे हेॾो कम अञा टेम ॾिस घणो थियो हुजे यार ऐं कुझु मिंट थिया हुजे घणो थियो हुजे इहे यार ऐं कुझु मिंट बस 1 बजे तो खमानी मिलंदी हुजे 1 बजे तो तेस तो ही वञे इन अंदर जेके अंधी जरासीम हुजनि उन्हनि खे छा मानी टेम ते खाईंदा हुजे टेम ते ही सही टेम हुजे थधि में वधीक खाईंदा नेर न कई हुजे पंज थेलियूं हुयो ॿ प्याला चाह जा ये पीता हुजनी थधि में माण्हू मानी वधीक खाईंदो हुजे थोरी हा
हा हा गर्मी में न वणे हा वरी गर्मी में एतिरी न चङो थिए त गर्मी में न वणंदी हुजे त कुझु अटे जो बचाव थींदो हुजे चटी हुजी सो हाणे वरी मंज़ूर सखीराणी जे कलाम ॾांहुं हलंदा हुजूं तो इहो कलाम वरी भलो हुजे त साईं जो दादू वारो जेको हुजे तो उन चयो हुजेव त इहो दादूअ जो को रागी हलाईंदा हुजो भला सो हाणे दादूअ जो रागी हुजे दादूअ जो दादलो बि हुजे रागी बि हुजे मंज़ूर सखीराणी बि हुजे शोभा असीं हुजूं उनजे कलाम जियां असीं हुजूं माण्हू प्यार करण वारा असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हाय रामू राधा छा गयो रे हाय रामू राधा छा गयो रे अरे रे 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 अरे रे 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 अरे रे 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 ना ना रे हाय रे रामू राधा छा गयो रे खारे हेठां जा सब बटरड़ी कुकड़ वगर ट्रकी में छा हाणे मां टड़ी कुकड़ो चवां ॿियो छा हुजे इहो ॻाल्हाइण हुजे तुंहिंजो तो जो बस खेलण हुजे अञा बस यो गायण मूंखे यो रगो खपंदो हुजे तां ट्राक 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 शुरू वात में अंब जी खखड़ी विझी छॾींदो हुजां बस बाक़ी न एड़ो मां बि कम कंदी हुजे कि याद कंदो हुजे लफज न ॻाल्हाईंदो हुजे लफज न ॻाल्हाईंदो हुजे लफज न ॻाल्हाईंदो हुजे हेलो अदा हा बा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े सर कादा भाईजान छा खुश रहो खरा भोजना पासु समाली पकड़ दो गलाया अब अच्छा हाल हुजे ॿियो ख़ैर हुजे चङो भलो हुजी शुक्र दवी नी तवाजू ॿियो खैरा सही हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे गर्मी लॻी पई हुजे अंब लथा हुजनि ईद वेझी हुजे ॿियो मिड़े ख़ैर हुजे साईं प्रोग्राम तव्हांजो हले पियो छा हुजे हले पियो प्रोग्राम हले पियो तव्हांजो कीअं हले थो रामू खे ॾियो सही त असांजो हाल हाल जेको प्रोग्राम ॾे असां अबा रामू ॻाल्हाईंदो हुजां रामू बागड़ी ॻाल्हाईंदो हुजां हाणे प्रोग्राम हा बा हाणे ॻाल्हाईंदो रामू ओ ॻाल्हाईंदो हुजां हुजे न प्रोग्राम हलंदो हुजे न टीवी ते हा निंड करो गर्मी लगी पई हुजे पानी पींदा हुजो लीमो थोड़ो विझना हुजो उनमें लूण भी विझना हुजो ब्लड प्रेशर तव्हांजो थोरो किरल हुजे गर्मी लगी पई हुजे बस असली रात दुलांग इन्हनि जी तार निकती पई हुजे सभिनी जो तारो निकतल हुजे रगो तमे गंढल हुजे और से मां ॻाल्हाईंदो हुजां 2 मिंट ॻाल्हायो चंदो हुजे न हलंदो हुजे हा पोइ मूं चइबा जो प्रोग्राम हले पियो हा हलंदो हुजे त मुंहिंजो केतिरो हलंदो काथे हलंदो हुजे पुछंदो हुजां सां टीवी में हले घर में हले होटल ते हले हेलो नवल राय हेलो हेलो अदा केर कड़े सर खां भा हा उमरकोट मां नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी हाणे नालो नवल राय आओ नवल राय छा हाल हुजे भली करे आयो हुजी ख़ैर ज़ोर लॻा पिया जो ज़ोर हुजो टाइट हुजो उमरकोट शहर बहराड़ी शहर साईं शहर वाह वाह पोइ शहर जी उमरकोट जी मौसम कीअं हुजे बाबा मौसम सफ़ा खुशगवार थी वियो हींअर हल्को हल्को हवा सुठो फटकला हले थो बादल आहिनि सुठा ऐं मौसम तमामु बहितरीन आहे माना थर जी मौसम भली हुजे ॿियो अञा छा खपंदो हुजे माना उमरकोट न न तमामु भली साईं आओ बा जी बाबा असांखे को फोबिया जो को गानो ॿुधाइजो यार अॼु सूर्या सुमरो जो कलाम पहिरियां ई हलाए छॾियो हुजाई मूं न न फोबिया जो हाओ हा ज़रूर ज़रूर सूर्या में तो फर्क नज़र न अचे वॾी महिरबानी जी ये शागिर्द उन खां तो पोइ चवे कि
फोसिया हलाईंदो सुरिया जो हलायो हुजे उहो सुरिया हुजे फोसिया हुजे पाणे ईअं त फर्क त हुजे न रामो बांपड़ी जो फर्क नज़र तो किना अचे अचे त ज़रूर पर उन जो ॻाल्हि कलाम हलायो हुजे न वरी ॿियो पोइ हुजे फोसिया जो पोइ अॼु जबल मथे जुड़ वजाने जबल मथे उन जो न हुजे इहो वरी समीना कमल जो हुजे इहो उन जो हुजे ॿियो वरी फोन जा बि खोड़ हुजनि हलो सलाम अलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अदा सवाल गोचणी त सरवर खां कहिड़े शहर खां सरवर खां अच्छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला ऐं गांव अलहमदुलिल्लाह शुक्र कलाम यार को ॿुधायो असांखे जो कलाम जो रुगो कलाम ई कलाम हुजनि वाह वाह वॾी महिरबानी हुजे अवां शामिल थिया हुजो लख थोरा हा पोइ साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो अॼु कलाम ई कलाम हुजनि वञी थींदा हुजनि ख़ैर पोइ जलाल पोइ फौजिया सुमरो पोइ इहे सभु इहे कलाम अॼु ज़रूरु हलाईंदा हुजूं त हलो वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां खुशाई ख़ैर दुआ नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी मंज़ूर थो ॻाल्हायां सकरण खां आओ मंज़ूर अदा सकरंड वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजी हा शुक्र आहे तूं ख़ुशि हुजी चाकरो हा चाकरो हुजां लॻो पियो हुजे घर वारा चाक लॻा पिया हुजनि जुनेद भाई सलाम पियो ॾे तव्हांखे जुनेद हलो सकरंड हा वाह वो इहो सकरंड मां ॻाल्हाईंदो हुजी तूं पाण ॻाल्हाईंदो हुजी फोन ते ॻाल्हाईंदो हुजी इहो न फोन ते ॻाल्हाईंदो हुजी असांखे कलाम को ॿुधरा कलाम अहिड़ो ॿुधाईंदो हुजांइ पंहिंजे आवाज़ में ॿुधाईंदो हुजांइ हा भले पंहिंजे आवाज़ में ॿुधायो भलो कलाम ॿुधरा डेडिकेट जुनेद खे थो कयां हा जुनेद इहो कहिड़ो जुनेद जुनेद इहो जेको ॿाहूं ठाहींदो आहे हा इहो हा सही हुजे हा बिल्कुलु हा इन जुनेद जे नाले वॾी महिरबानी हुजे सकरंड वारो सकरंड वारो हमरा हुजे बीठे फोन ते ॻाल्हाईंदो हुजे न वेही बि माण्हू ॻाल्हाईंदा हुजनि मुंहुं वांगे करे हलो हा बा केरु आहे बा कहिड़े शहर हुन वरी हलो सकरंड मां पोइ हलो हलो बलूचिस्तान को अदा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी परवेज बलूचिस्तान को ॻाल्हायां थो अदा परवेज भली करे आयो हुजी जी करे आयो हुजी दिलि ख़ुशि करे छॾी हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी करम मालिक अल्लाह जा एहसान तव्हां ख़ुशि हुजो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो मोहबतूं अवां जूं सिक मां काल कंदा हुजो ज़ाद कंदा हुजो ॾाढी ख़ुशी थींदी हुजे जी ॿियो ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो वॾी ख़ुशी हुजे हा रात अल्लाह जा एहसान तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असांखे वणंदो हुजे इहो तव्हांजो मोहबत हुजनि तॾहिं त तव्हांखे वणंदो हुजे हा न ॿियो ख़ैर हुजे ठीकु ठाक हा सभु ख़ैर हुजे मौसम कीअं हुजे बलोचिस्तान जी मौसम तौबा जारी ॾाढी ठाह हुजे तौबा जारी कराए छॾी हुजे हेल गर्मीअ बाबा वॾी असां वेल कई हुजे बस अहिड़ी मौसम में हुजे जो घर खां ॿाहिरि निकिरे बि न सही चवंदा हुजो तव्हां ॾे त वरी जबल हुजनि पोइ वरी विच में यको रुञ ई रुञ पोइ गर्मी ॿेड़ी हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर मोहबतूं अवां जूं अॼु फोन कई हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे यार एॾी सिक मां फोन कंदा हुजो बलूचिस्तान को मैं ॻाल्हायां थो बलूचिस्तान जलमच्छी जे शहर खां हाय असांखे फोन कॉल अदा तव्हां कंदा हुजो हा ॿीहर कंदासीं तव्हांजो प्रोग्राम वणंदो आहे ॾाढो असांखे महिरबानी हुजनि तव्हांजूं इहे अवां जूं मोहबतूं हुजनि सीने में सांडड़ जहिड़ियूं वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो घर वारनि खे बलोचिस्तान वारनि सभिनीनि खे खोड़ सारा सलाम सो सभिनी खे सलाम बि हुजनि ऐं सभु यादि बि कंदा हुजनि
पर काल अॼु वरी जेका सकरंड वारे हमरा कयो हुजे न मूंखे असली बीहारे छॾियो हुजे असल तू भी तो हुजे न कचन तो स्थान ते पी तो हुजे मां ही तो हुजे हाउ हाउ हा तो ज़रूर स्थान ते मां सकरंड अचां जुनेद सां गॾु बीहंदो हुजे पोइ वरी तोसां कचहरी बि कंदो सुञाणी तो हुजे से हा तक हा जो ईअं उभा पहिरों बीठो हुजे जीअं फोन ते ॻाल्हाइजे जा तू बस ईअं चमके ते खणी कयो हुजे हा ओ हाणे वरी कलाम ते हलंदा हुजूं अधे बलोचिस्तान मां फोन कयो हुजे अॼु वरी भला थोरो इन पासे जो को रंग शामिल कंदा हुजो वाह जो लाजमी हुजे भलो रागी हुजे सदा बहार रागी हुजे वाह वाह ऐं एवारंड याफ्ता रागी हुजे बसीर बलोच वाह वाह लैला हो लैला लैला हो लैला लैला हो लैला जो लेला उन खां पोइ असां वापस ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं एक दफ़ो ॿीहर भलीकार जेके नंढड़ा वॾड़ा जेका मोकल वारा जेके उस्ताद साहिबान हुजनि उन्हनि सभिनी उस्तादनि खे हेड मास्तरनि खे बालकनि खे सभिनी शागिर्दनि खे जेके इम्तिहान ॾींदा हुजनि जेके इम्तिहान ॾेई आया हुजनि उन्हनि सभिनी खे भलीकार हुजे रामू जे तरफ़ां बि भलीकार हुजे राधा जे तरफ़ां बि भलीकार हुजे ऐं ईद जी तयारी बि कंदा हुजो के जानवर वठंदा हुजनि किन जे घर में जानवर अची विया हुजनि त बालक जानवरनि खां पंहिंजो बचाव कंदा हुजो ख़्यालु कंदा हुजो वॾनि खे बि चवंदा हुजूं त बालकनि खे हिननि जानवरनि खां परे कंदा हुजो न त पोइ रुॻो ॾिसो त वीडियो ईंदा आहिनि कॾहिं जानवर ॿ ॾह हमरा किराए वेंदो हुजे कॾहिं भॼी वेंदो हुजे हथ न ईंदो हुजे काबू न थींदो हुजे या कंहिंखे अबा हीअं असां सिंधीअ में चवंदा आहियूं उखल करे हणंदा हुजनि त बालकनि खे इहा ख़बर न हुजे त जानवर लत हणे उखल हणे या वरी सिंग हणे त इहो बचाव कंदा हुजो को भरोसो न हुजे न बेज़बान हुजे जनावर हुजे उन ते माण्हू कड़ी रखंदो हुजे सोचंदा आहियां जेके ॼणी न से न पाइनि सो इहे मालवंद माण्हू ई ॼाणींदा हुजनि हिन माल खे पोइ गाओ हुजे ॿाकरो हुजे रेढो हुजे जेको बि हुजे उनखे मायो हुजे उहे उनखे अबा ॼाणींदा हुजनि जेके मालवंद माण्हू हुजनि बाक़ी न त बा ढोर जो उपरियों थी घर में अचे हाणो त पोइ मुड़ुसु पासीरो पियो हुजे ऐं कासाइनि जी त सीज़न ईंदी हुजे कासाई बि ज़ोर शोर ते पंहिंजो तयारियूं कंदा हुजनि असल तयारी लॻी पई हुजे उन्हनि जी बि औजार जेके हुजनि तिखा कने ज़ोर शोर सां लॻी पई हुजे तूं उन भागार को इहो सिखियल हुजे तॾहिं बि गोश्त बि गंज मिलंदो हुजे ॾोकर बि गंज कमाईंदो असां सभिनी लाइ दुआगू हुजूं असां सभिनी लाइ दुआगू हुजूं त इहे भली कमाईंदा हुजनि उन्हनि जा बचड़ा खाईंदा हुजनि असांखे मालक साईं ॾे पंहिंजे गंज मां हा सो हाणे वरी असां हलंदा हुजूं फौजिया सूमर जे कलाम ॾे अधे कोट मां उमर कोट मां सो फोन कई हुजे सो मारवी असांखे बि यादि ईंदी हुजे उमर कोट ॾांहुं जो ॻाल्हि कंदा हुजूं सिंध जी सुर में भिटाई जी सुर में मारवी सो मारवीअ जे देश मां अधे फोन कई हुजे सो उन चयो हुजे फौजिया सो हाणे फौजिया जो कलाम हुजे हींअर भला किथे पियो गुज़ारी इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं
हाय रामू राधा हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु शुरू खां सोचियो हुजे त ICC वर्ल्ड ऐं कप बि हलंदो हुजे ऐं वॾा रांदियुनि जा मुक़ाबला हलंदा हुजनि पोइ सफ़ा ॿाहिरि मुल्क में सो असां वटि जे सुबुह जो सोचींदो त हुजे कि हिते मां बि बैट खणी हिते मुक़ाबला करां सो पाण वारनि हमराहनि में हाल हुजे कोन सो हाणे जहाज़ में मां कीअं वञा वञी उते हमराही कराईंदो जे तोखे वठी वेंदा हुजनि मैच बाक़ाइदे खटे हा वो हेॾां फिरी असले अहिड़ा रखंदो हुजे बीठो बि जहिड़ो हिते कचे में हुजे हा जो डांटो हुतां वायो हुजे डांटो हुतां वायो हुजे भरी हेली खणी कई हुजे या मैच हुजे मैच वॾी ॾुखी हुजे हाल मूंखे तव्हां जे वठी वेंदा हुजो त पोइ रुगो ॾिसंदो वञे त बाल को हिन वेंदो हुजनि वरी हे घुमाए फिराए हे जो हणंदा हुजनि हा बाल अलाए किथे हुजे बैठे तई पई ओ हुजे घुमाए फिराए हिन हणंदा हुजनि मां हिन वठी ऐं खीसे में वरी विझी चवंदो हा ॿियो बाल कराईंदो हुजे त ख़बर त पवंदी हुजे तूं बि हाणे रांदि खेॾी हुजे छो तूं बि रांदि खेॾी हुजे राजन ॾिठी हुजे हिन में कहिड़ी बाल वरी खीसे में विझंदो झेड़ा कराईंदो हुजे हुते हा झेड़ा अलाए छो थींदा हुजनि हुजे सो यो वर्ल्ड कप जिन खेॾा हुजे उहो ई कंदा हुजनि वर्ल्ड कप बि हलंदो हुजे या रांदियूं बि हलंदियूं हुजनि खट हार थींदी हुजे पर रांदीगरनि खे न हमराह खपंदा हुजनि त असीं वेठा हुजूं असीं होसि ताईं अचूं सां संदरो कराइण सो प्रोग्राम जो वक़्त अॼु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग खणी रामू इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि सॾ में सॾ हुजे रामू राधा मेरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साफ़ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो पंहिंजो ख्यालु रखंदा हुजो पंहिंजे बालकनि जो ख्यालु रखंदा हुजो हमेशह अवां सां गॾु हुजो सो वेंदे वेंदे जलाल चांडे जो कलाम हुजे बेक़दरा कदर न करी तो रामू राधा खे इजाज़त न हलाए हाणे तूं मानी तयार कंदी हुजी त मटाला छिले ॾींदो हुजे हैं मटाला छिले ॾींदो हुजे थोड़ी वर्जन कंदो हुजां